अल्हम्दुलिल्लाह अज़ीज़ गफ़्फ़ार वल जलील जब्बार वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना मुहम्मदिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सल्लल्लाहु व सल्लमुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। मुझे प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानुहु हिन महफ़िल में असांजो अचण ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजी दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब्बुल आलमीन जल्ल जलालहू शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत ऐं इश्क़ अता फरमाए। आख़िरत में उन सोहणे सरदार की ज़ियारत शफ़ाअत ऐं शरफ़ाड़ो नसीब फरमाए। मोहब्बत सां गॾिजी सलात शरीफ़ पढ़ो। प्यारा दोस्तों, ही इस्लामी महीनो शअबान अल मुअज़्ज़म हली रहियो ऐं हिन महीने के मदीने वारे साईं पंहिंजो महीनो करार ॾिनो। साईं फरमाइनि था, रजब शहरुल्लाह, शअबान शहरी, रमज़ान शहर उम्मती। रजब अल्लाह जो महीनो ऐं शअबान मूं मुहम्मद करीम जो महीनो ऐं रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो। ही मिठड़े मुहम्मद करीम जो पाक महीनो हली रहियो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हिन महीने खे शहरु सलात सॾियो वियो आहे, यानी दुरूद जो महीनो। कहिड़ो महीनो? तव्हांखे दुरूद ते रूह ई कोन थो कढेव। हाँ, या तव्हांजी अञा चुरपुर या बंदी कोन थी थिए। हाँ, ये झिरकियुनि वारी चिरचिर बंदि कयो, ख़ामोश थी ॿुधो। प्यारा दोस्तों, कुरान मजीद जी मशहूर आयत जेका हाफ़िज़ तो हूअं ई यादि कया आहिनि, पर तव्हां बि ॿुधी ॿुधी यादि करे छॾी हूंदी। असां सुन्नी घणी आयत पढ़ंदा आहियूं, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। इहा आयत सगोरी हिन महीने में निकती।
दुरूद जो हुक्म हिन उम्मत के जेको मिलियो सो हिन महीने में। इने जे करे साईं पैसा न ये न करे हेरा है न असा के पैसा दे असा गफारी पैसा वठण जे खिलाफ आहियूं। गाल समझो हिन महीने जे अंदर इहा आयत सगोरी जंहिंमें रब्बे दुल जलाल फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहू, बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइका युसल्लून दुरूद मोकिलिन था। युसल्लून अरबी बोली जे अंदर युसल्लून मुजारे जो सीगो आहे। ज़मानो टिनि क़िस्मनि जो आहे, माज़ी, हाल, मुस्तक़बिल। माज़ी जेको गुज़री वियो, हाल जेको हले पियो, मुस्तक़बिल जेको ईंदड़ आहे। समझो था? विल ऐं शिल, आय ऐं इज़, ये ज़माने जा टेंस जा वर्ड आहिनि। दोस्तनि गिरामी, पर हिकिड़ो ज़मानो अहिड़ो आहे जंहिंखे मुज़ारे सरबो आहे, जंहिंमें ॿ ज़माना पाण में मिलियल हुजनि। हिकिड़ो हाल, ॿियो मुस्तक़बिल। जेको हाल हले पियो, मुस्तक़बिल जेको अचण वारो आहे। इन्हनि ॿिन्ही ज़माननि खे गॾाए जेको जुमिलो अरब ॻाल्हाईंदा उनखे सॾींदा मुज़ारे। युसल्लून मुज़ारे आहे। ॻाल्हि सम्झण जी आहे। मां अरबी खां वरी सिंधी ॾे मोटां थो, तव्हांखे ॻाल्हि ज़हन में विहारणी आहे। यानी अल्लाह ऐं उन जा मलाइक सलात मोकिलिन था, इहो मुज़ारे आहे। मां अचां थो, यानी हींअर अचां थो पियो। ॻाल्हि सम्झो? आयुस, ईंदुस। आयुस माना अॻु में अची वियुसि, ईंदुस माना ज़मान मुस्तक़बिल में। अचां थो माना हाणे अचां थो। अचां थो पियो माना लागी थो, हाल बि आहे, मुस्तक़बिल बि आहे। हींअर बि अचां थो पियो, अॻिते बि अचां थो पियो। ॻाल्हि सम्झो? मुस्तक़बिल ऐं हाल ॿई जंहिंमें गॾिजी वञनि उनखे सरबो आहे मुज़ारे। युसल्लून मुज़ारे आहे। रब तो फरमाए त अल्लाह ऐं उन जा मलाइक नबी ते सलात मोकिलिन था पिया। ॻाल्हि सम्झ में आयो? हाँ, मोकिले छॾियऊं तो असां दुरूद पढ़ियोसीं, पढ़ी वेठासीं। सो बि चओ त मुश्किल तो वात मां दुरूद निकिरेव। हाँ, ॻाल्हि सम्झो न? बेटे वारा ॿियनि ॻाल्हियुनि जे लाइ त झगड़ा आहियो। हा, असां दुरूद केॾी महिल यादि आयो पढ़ी छॾियोसीं, या वरी सोचींदा आहियूं त हाणे पढ़ंदासीं। कॾहिं हाल जी ॻाल्हि, कॾहिं माज़ी जी ॻाल्हि, कॾहिं मुस्तक़बिल जी ॻाल्हि। पर तो असां खां कॾहिं दुरूद पढ़ूं था, कॾहिं ॻाल्हि विसरी बि वञे थी। पर मुंहिंजो रब विसारी न खां पाक। सलात मोकिले थो पियो, दुरूद मोकिले थो। अहिड़ो मोकिले थो पियो, हींअर मोकिले थो ऐं मोकिलींदो रहे थो पियो, मोकिलींदो रहंदो। अहिड़ो मोकिलींदो रहंदो, अहिड़ो दुरूद मोकिलींदो रहंदो। दिस इज अनलिमिटेड थिंग, जंहिंजी का लिमिट न आहे, जंहिंजो को हद, दायरो या को मुंतहा या का इंतहा हुजे त फलाणे वक़्त खां फलाणे वक़्त ताईं, हितां खां होसी ताईं न। युसल्लून बस मोकिले थो ऐं मोकिलींदो रहंदो।
हाँ, कुरान अज़ली आ, अल्लाह जो कलाम आ। कुरान अल्लाह जो कलाम आ, गैर मखलूक आ। कुरान रब जो कलाम आ, रब्बे ज़ुल जलाल। इनमें असां पैदा थिया ई कोन हुयासीं। कुरान अॻ में हुयो, ॿुधायो, लोह महफूज़ अॻ में हुयो, कुरान उन में लिखियो बीठो। उन में रब अॻ ई लिखी छॾियो त युसल्लून, मां अल्लाह ऐं मुंहिंजा मलाइका। तू न हुए, मां न हुयुसि, दुरूद महबूब ते रब मोकिलियो। अञा महबूबन जो ज़ाहिरी जसद पाक मक्का मुकर्रमा में विलादत थी न हुई। अम्मा आमिना जे घर में चोॾहीं जे चंड खां वधीक रोशनी जा चमकार अञा थिया न हुया। महबूब जो जलवो अञा ज़ाहिर थियो न हुयो, पर रब अॻे दुरूद मोकिले। ॻाल्हि सम्झ में आई? ऐं मोकिले रहियो आहे, ऐं मोकिलींदो रहंदो। छो त मुज़ारे आहे। ईअं कोन थी त बसि मोकिलींदुसि, ईअं कोन थी त मोकिलियो थम, ईअं कोन चई त मोकिलियां थो बसि हींअर मोकिले छॾींदुसि। न, मोकिलियां थो पियो ऐं मोकिलींदो रहंदुसि। आई ॻाल्हि सम्झ में? हाँ, रुगे रब न, इन्नल्लाह व मलाइकतहू, ऐं उनजा मलाइक बि। पोइ रब जेको ख़ालिक आ, जेको मालिक आ, जेको पूरी काइनात जे पैदा करण वारो आ, उहो मदीने वारे साईं ते सलात रहमत मोकिले। असीं त आहियूं ई महबूब जे दर जा गुलाम। असीं त आहियूं ई साईं जे टुकरनि ते पलजण वारा। आहे या न? अधु हथ खणो था, अध खे पक कोन्हे। भाई तव्हां फिकुरमंद न थियो, दलील मां थो ॾियां, साबित मां थो करे ॾियां। साईं फरमाइनि था, बुखारी शरीफ जी हदीस आहे, सरकार फरमायो त इन्नमा अना कासिम वल्लाहु युती। जे रब थियो वंडिया मां मोहम्मद करीम थियो। जे हुजूर वंडनि था त कंहिंखे था वंडनि? हिन गुलामनि खे वंडनि था न। हिन गुलामनि खे हुजूर वंड ॾेई रहिया आहिनि। हाँ, अहिड़ी वंड ॾेई रहिया आहिनि जो कुरान तो फरमाए तो अम्मा साइल फला तनहर। महबूब, मुझे सोना नबी, मुझे प्यारा महबूब, जेकॾहिं को तो वटि साइल अचे तो उनखे झिणक जाए, उनखे खाली न मोटाए। को मंगतो अचे, को साइल अचे, मुझे सोना उनखे खाली न मोटाए जाए। हदीस पाक में आ, तिरमिज़ी शरीफ की हदीस आ, तो मा सुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शयन क़त फ़क़ाल ला। पूरी जिंदगी महबूबन का कॾहिं बि कंहिं बि माण्हू का बि शइ घुरी त मदीने वारे साईं न कोन चई। हाँ, ॾींदा रहिया ऐं ॾेई रहिया आहिनि। कुरान त हींअर मौजूद आहे न, या कुरान उन में जेके हुजूर जी ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक अहद नबूवत जा 23 साल हुया, कुरान जा हुक्म ओॾी महिल ताईं हुया या हींअर ताईं बि आहिनि? जवाब ॾियो। हींअर ताईं बि आहिनि। हाँ, पोइ रब त हींअर बि फरमाए थो अम्मा साइल फला तनहर। महबूब को साइल अची त खाली न मोटाई, झिणकीस न। माना महबूब कुरान अॼु बि आहे, कुरान जो हुक्म अॼु बि जारी आहे, त महबूब जी वंड अॼु बि जारी आहे। हाँ, ॻाल्हि सम्झो? हाँ, जेको खुदा मालिक आहे, खालिक आहे, खालिक थी करे
कदें बि दुरूद पढ़ण मोकिलण रब बंद न कयो ऐं असां टुकर खाई दर जा टुकरनि ते पलजी करे बि दुरूद न पढ़ूं। ॻाल्हि समझ में आई? कुछ सोचण जी ॻाल्हि आहे। पढ़ो न दुरूद। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रब तो हुकुम दे, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। ए ईमान वारो, कंहिंखे सदा, कंहिंखे सदा? रब तो फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, सल्लू अलैहि, तव्हां बि इन सुणे जे मथां सलात पढ़ो। रुगे सलात न पर सलाम भी मोकिलियो, खूब सलाम मोकिलींदा रहे। सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, सलात भी पढ़ो ऐं खूब सलाम मोकिलियो। अब ॻाल्हि सम्झो, ॻाल्हि सम्झ में अचे पोइ जो सुभान अल्लाह। हाँ, रब तो फरमाए तो मुझे महबूब ते तव्हां सलात भी पढ़ो ऐं खूब सलाम भी मोकिलियो। छा मक़सद आहे? मथे मलाइक सलात पढ़नि पिया, मथे आसमाननि ते मलाइक सलाम ऐं सलात मोकिलनि पिया, ऐं तव्हां ज़मीन ते महबूब ते सलात करो। पोइ छा थिए? रब छा थो चाहे? रब जी मनशा छा आहे, मर्ज़ी छा आहे? त मथे भी महबूब जो ज़िक्र हुजे त हेठ भी मुझे सोने जो ज़िक्र हुजे। ज़िक्र कर सोने महबूब मन ठारदा, ज़िक्र कर सोने महबूब मन ठारदा, कमलिया गम तेरे थी परे रहणगे, करदार तू सदा मुस्तफा मुस्तफा, करदार मुस्तफा मुस्तफा, इस तरह नाल सीने ठरे रहणगे। दिलियों ठरी पवन। रब चाहे तो आसमानन में भी मुझे नबी जो जिक्र हुजे, त जमीनन में भी मुझे सोने जो जिक्र हुजे। सुभान अल्लाह, अल्लाह अल्लाह। बांग में रब जे जिक्र सां गॾु मदीने वारे जो जिक्र आहे कोन्हे? बांगे जी बांग में महबूब जो जिक्र, खतीब जे खुतबे में महबूब जो जिक्र, निमाजी जे निमाज में महबूब जो जिक्र, हाजी जे हज में महबूब जो जिक्र, गाजी जे जिहाद में मुझे महबूब जो जिक्र, आसमान जे बुलंदियुनि ते महबूब जो जिक्र, जमीन जे पस्तियुनि ते महबूब जो जिक्र, समुंडनि में दरियाअनि में
ओ तर पातार पियल पानी जे मच्छुन में मदीने वारे जो जिक्र, जंगल जे जानवरन में, पक्षुन पखड़न में, फसाउन में उड़न वारे, हवाउन में उड़न वारे पक्षुन वट भी मदीने वारे मीर जो जिक्र। रब जी चाहत ही आहे तो जिते किते मदीने वारे जो जिक्र हो। चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मुजादा ओ बेटे वारा गाल सोचण जी आ। रब सलात मोकले रहियो आहे महबूब ते। रब जे मोकलण सां, रब जे सलात मोकलण सां मदीने वारे साईं जा दर्जा वधनि। रब सलात मोकले तो महबूब जा दर्जा वधनि। पर जे असां सलात पढ़ूं तो असां जे सलात जा महबूब मोहताज न आहे। महबूब असां जे दुरूद जा मोहताज न आहे, पर असीं मोहताज आहियूं। जे असीं दुरूद पढ़ूं तो रब असां जा दर्जा वधाए। गाल समझो। बंबोर वाला तो कोन समझो। तू होडे ॾिसी या मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी? हाँ बेली होशियार थी वियो। ॻाल्हि समझो था? जेकॾहिं रब दुरूद मोकिले तो मदीने वारे साईं जा दर्जा बुलंद, पर जे असीं दुरूद मोकिलियूं तो असां जा दर्जा बुलंद। ओ बेटे वारा जे कर्ज वठी वियो थई दुरूद पढ़, रब तुंहिंजा कर्ज लाहे छॾींदो। जे घर में बीमारी थई दुरूद पढ़, रब तुंहिंजे बीमारियूं ख़त्म करे छॾींदो। ओ अदा जे बेरोज़गार आई वडेरन जे दर ते धिक्का न खा, आफीसरन जे दर ते ठोकरूं न झल। मुझे दिल पर नबी ते दुरूद पढ़ंदो वञ, रब मुश्किलातूं लाहे। जे दिल ते मुझारा थई, जे दिल परेशान थई, जे माइट रुसी विया, जे यार रुसी विया, जे दुनिया बदलजी वई, घबराए न। के कम में अटकी पियो ही, को जायज़ कम नथो बणजे, के मुश्किल में अटकी पियो ही, नथी हल थे, दस फकीर थो ॾेई अमल तूं कर। ॾिस त मुश्किल करे थी या नथी? हाँ ओ मुझा पीरी प्यारा, जेरी मल दुनिया वारा तोखे धिकारे छॾन, घबराए न, ये न समझ जाए तू को निंधण को आई। तू मुंह मदीने दे करे मुझे सुने के सॾ त करे ॾिस, तू सिक मां दुरूद पढ़ी त ॾिस। वाक़ियो मूं पहिरीं बि शायदि बयानु कयो आहे त हिकिड़े मिस्कीन थी वियो माण्हू, वॾो अमीर हो, ताजिर हो, दुनियादार हो, ज़माने जा लाहा चाढ़ा, मिस्कीन थी वियो, ग़रीब थी वियो। हिकिड़ो माण्हू असुल ग़रीब आहे, ग़रीब ई आहे, पर हिकिड़ो माण्हू वॾो थी पोइ जो किरे थो, ॾाढी ॾुखी ॻाल्हि, ॾाढी ज़िल्लत आहे। रब शल बचाए, रब शल पनाह में रखे। क़ुरान में अहिड़े माण्हू खे महरूम सॼो वियो, जेको पहिरीं मालदार हुयो हाणे किरी पियो। हुयो तो वॾो दुनियादार, हुयो तो वॾे मिल्कियतुनि वारो, पर ज़माने जा लाहा चढ़ाया। काॾे विया कारोबार, काॾे वियूं मिल्कियतूं, काॾे विया माल। उहो मिस्कीन ऐं मुफ़लिस बणिजी वियो, जाॾो काॾो कर्ज़ न जे त पायो। घर मां जे निकिरे न, होॾो हो कर्ज़ी छिकताण, होॾो हुन जी छिकताण, घर मां निकिरण छॾे ॾिनई। हिकिड़े ॾींहुं घर में वेठो आहे त दर खड़कियो, ॿाहिरि निकिरे कारी वर्दी वारा पहुची। बाबा हल तोखे जज साहब घुरायो। हींअर जज त सॾ न के हूंदा, काज़ी साहब घुरायो।
पकड़े वठी वियसि पुलिस काज़ी जे कोर्ट में। अब फलाणे माण्हू तो ते फरियाद कयो आहे, हुन जा 4000 दीनार तो ते कर्ज आहे। चई हा कर्ज आहे, छो नथो ॾी? मां मिसकीन थी वियो आहियां, कारोबार ठप थी वियो आहे, थींदा त ॾींदुसि। काज़ी चयो हिन जो कर्ज भर, जल्दी कर्ज अदा कर, न त तोखे जेल में मोकिलींदुसि। चईदा काज़ी साहब मूं वटि आहे त कुझु कोन, न आहे त तोखे कर्ज पराओ अदा करणो। चई भला मूंखे राति हिकिड़ी मोहलत ॾे, हिकिड़ी राति मूंखे छॾे पंहिंजे बचनि खां मोकिलाए अचां, घरऊं थी अचां, पोइ जीअं वणी थी कजे। घर मोटी आयो, पर इन परेशानी में वीचारो मुंहुं घुमाटल कुमाणल, अखियुनि मां लुड़क वहनि। घर पहुतो, ज़ाल पुछो छो थो रोई? की ॻाल्हि इहा आहे त अॼु मूंखे ॾिसी वठि, सुभाणे मां जेल में हूंदुसि, हीअं मूं ते फरियाद थियो आहे। काज़ी खां हिकिड़ी राति जी मोहलत वठी आयो आहियां, घर वारी सियाणी हुयसि। चई घबराए न, असां निंढण कान आहियूं, असांजो लजपाल मदीने वारो साईं। वो मुझा घर वाला परेशान न थी, हाणे अच त गॾिजी सभई वेही सुहिणे नबी ते सलात पढ़ो। नंढड़ा वॾा घर जा भाती तॾड़ो विछाए वेठा, पथरियूं खणी सलात पिया पढ़नि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या सलात पढ़ंदे, दुरूद पढ़ंदे बचड़न खे निंड अची वई। ज़ाल भी सुम्ही पई, पर हिन मिस्कीन खे निंड न अचे। सुभाणे जो सुझे पियो जेल। जेॾी महिल राति ढली वई, बेगा वक़्तु आयो, हिन ग़रीब मुंहुं मदीने पाक ॾे कयो। अर्ज़ करे थो महबूब कयो वार, ॾाढो दुखनि सतायो महबूब कयो वार, ॾाढो दुखनि सतायो धारिया बि थिया दुश्मन, पंहिंजने बि ज़ायो तुंहिंजी टांग में तड़पा थो, कर मिठड़ा मेरे नजर। तुंहिंजी टांग में तड़पा थो, कर मिठड़ा मेरे नजर। तो कदें सखी के खाली न वरायो रोए हबीबन जी सदड़ा पियो करे। ये रोंदे घोड़ा गाड़ींदे सदड़ा कंदे कंदे अख लगी व्यस निंद्र अची व्यस। अञा अख लगी आई मदीने वारे जो दीदार नसीब। साईं फरमाए था मुझा उम्मती घबराए दिलगीर न थी, तुझा दुख लाहिण जे लाइ अची विया। महबूबन करीमन पंज शफ़क़त इनायत सां इनके उथारे शफ़क़त जो हथ फेरायो। साईं फरमाइनि था दिलगीर न थी, तुंहिंजे कर्ज़ जो असां इंतज़ाम करे छॾियो आहे। हाणे सुबुह जो अली बिन ईसा जेको वज़ीर आहे न,
अली बिन ईसा बसरे जो वज़ीर आ उनखे वञी मुंहिंजा सलाम अचे ऐं चईसि त तोखे 4000 दीनार ॾींदो तूं पंहिंजो कर्ज़ वञी लाहे। चई मुंहिंजा सोना वज़ीर मां मिस्कीन मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन करे हले न करे मथां चवे कूड़ थो हणी। साईं फरमाइनि था मुंहिंजी निशानी ॾिजांइसि तूं मूंते रोज़ानो 400 भेरा दुरूद पढ़ंदो ई तुंहिंजो दुरूद रोज़े अथर में असांखे पहुचंदो। पर अॼु राति तूं थकल हुई 2 तस्बीहूं पढ़ी सुम्ही पे इहा निशानी ॾिजेसि रोज़ 400 भेरा पढ़ंदो ई अॼु 200 भेरा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेॾी महिल उथियो निंड मां उथियो त हाणे खिले ज़ाल पई चवेसि त सुबुह राति रोई पियो हींअर खिली जो। हाओ घरवारी अॼु रोदड़नि खे पहुचाइण वारो प्यारो पिरी आयो हुयो। अॼु मुंहिंजो सुहिणो लजपाल नबी आयो हो व अम्मा साइल फला तनहर वारो नबी अॼु आयो। मुते महबूब करम नवाज़ी करे विया है। सुबुह जो सवेल वियो अली बिन ईसा वज़ीर बाबा मां न्यापो खणी आयो आहियां। अदा कंहिंजो न्यापो आहे? चवंदा न्यापो थी मदीने वारे साईं जो हुसैन जे नाने जो न्यापो खणी आयो आहे। हिनखे वठी पाण सां गॾु तख़्त ते वेहारे पाण अॼु अधु बजा गोॾड़ा भञी वेठो कि हाणे ॿुधा त मुंहिंजे सोणे कहिड़ो न्यापो ॾिनो। हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधायो कि हाणे हे जेको न्यापो ॾिनो अथईसि वराए मूंखे महबूब जो पैगाम पहुचो। कई भेरा वराए वराए न्यापो ॿुधाई कि हाणे हे जेके हबीबन जो हुकुम आहे 4000 दीनार इहे थे हे वरी 4000 दीनार ख़ुशख़बरी जा थी जो महबूबन जा सलाम खणी आया। हे वरी 4000 दीनार अञा ॿिया थो ॾियां जो इहो वञी पंहिंजो ख़र्च गुज़ारो वञी कर। बेखबर सॾड़ो वरनायो वियो या न? दाह अघाई या न? साईं पेसरा खणी ऐं सिधो कोर्ट में जो आयो कर्ज घुरण वारो बहादुर हुजे ही बि अचे पहुतो कर्ज घुरण वारे चयो कल्ह पे चयो त मुंहिंजा बच्चा लंघण ते वेठा आहिनि हींअर राति जे पेट में 4000 उन वक़्त में वॾी ॻाल्हि हुई किथों आंदई? काज़ी पुछो तो रात किथों आंदा आहिनि पैसा? बस पुछई किथों आंदा थी त रोअण अचे। काज़ी साहब जे पुछी तो त पोइ ॻाल्हि ही आहे। काज़ी उथियो पोइ हिन जे निरड़ ते चुम्मी ॾिनई। मन रआनी फिल मनाम फ़क़त रआनी जे ख़्वाब में मूंखे ॾिठो ते सचपच मूंखे ई ॾिठो। तो अॼु महबूब जो दीदार करे आयो तुंहिंजो निरड़ चुम्मा जो सोने जी ज़ियारत तो कई। हाणे जे अॼु महबूब तोखे दीदार करायो आहे त काज़ी चयो तुंहिंजे तरफ़ां कर्ज़ मां थो भरे। कर्ज़ घुरण वारे चयो जे ईअं आहे त पोइ मूं कर्ज़ ई बख़्शे छॾियो। जॾहिं रहमत जा दर खुलंदा आहिनि त पोइ हर पासे ॾों सणायूं थींदियूं। पोइ हर पासे सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अकबर। ॻाल्हि त ॿुधो असीं दुरूद था पढ़ूं
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, या अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद, अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दुरूद असां हिते पढ़ियोसीं, साईं फरमाइनि था अस्मा सलात अहल मोहब्बत, मोहब्बत वारे जे सलात जा आवाज मां पाण ॿुधां थो। ॻाल्हि सम्झो? हा, ॻाल्हि सम्झो था? पुट, आवाज पहुचण, आवाज पहुचण ऐं ख़ुदि ॿुधण। तव्हां वेझो वारा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो था, परे वारनि खे ॿुधण में न अचे हा तॾहिं लाउड लॻो आहे, पर वेझे ॻोठनि घरनि वारा वेझे वारा ॿुधंदा। मुमकिन आहे त बेटे जे परे हिसे वारा कोन ॿुधी सघनि। लाउड केॾो बि सुठो हुजे पर मुमकिन आहे त मेहड़ वारा कोन ॿुधनि। भला जे हरू भरू भलो लाउड हुजे, मेहड़ वारा ॿुधंदा त खैरपुर वारा कोन ॿुधी सघंदा, लाड़काणे वारा हैदराबाद वारा कोन ॿुधी सघंदा। केॾो बि गलो पाड़े केरु रड़ियूं करे दाहूं करे महल ॿ महल 4 महल वधीक आवाज़ न ईंदी। ठीकु आहे न? छाजे करे? जो आवाज़ लहरुनि जे ज़रिए वेंदो आहे, हवा पहुचाईंदी आहे, आवाज़ हवा पहुचाईंदी। मिसाल, जेकॾहिं हवा हेॾो जी ओलह जी हुजे, ओलह ॾो रड़कंदो त हेॾे महल ताईं पंधि ताईं आवाज़ वेंदो। पर जे ओलह जी हवा हुजे, तव्हां हेॾो ॻाल्हायो त हेॾो 2 फरलांगनि खां पोइ ॿुधण में कोन ईंदो, छो त हवा हेॾो जी हवा हेॾे खणी वेंदसि। ॻाल्हि सम्झो था? हाणे मां ॻाल्हायां थो, तव्हां मुंहिंजो ॻाल्हाइण ॾिठो आहे? चुप थी वियो। मुंहिंजो ॻाल्हाइण ॾिठो अथव? ॻाढ़ो आहे, फिको आहे, नीरो आहे, कहिड़ो रंग अथसि ॻाल्हाइण? लफ़्ज़ मुंहिंजा ॾिठा आहिनि तव्हां? हा, कोन ॾिठा आहिनि? ॿुधो था, ॿुधो था। आवाज़ मिठो आहे, वणे थो, नथो वणे, दिलचस्प आहे या बोर थो करे, कननि खे लुत्फ़ ॾिए थो या नथो ॾिए, कन महसूस कनि था। पर इहो आवाज़ कीअं थो तव्हां ताईं पहुचे? जो हवा जे लहरुनि जे ज़रिए, रेडियाई लहरूं आवाज़ खे तव्हां ताईं पहुचाइनि। ॻाल्हि सम्झो था? पर जेकॾहिं कमरो साउंड प्रूफ हुजे, कमरो एसी वारो कमरो बंदि हुजे, ॿाहिरों को दुल बि वॼाए, अंदरि ॿुधण में कोन ईंदो। ठीकु आहे न? छो त हवा जो गुज़र बंदि थी वियो, हवा ॿाहिरि अंदरि नथी वञी सघे, इन जे करे आवाज़ ओसी ताईं पहुची नथो सघे, परे ताईं नथो वञे, छो त आवाज़ हवा ओसी ताईं नथी पहुचे, तंहिंजे करे असांजो आवाज़ कोन थो पहुची सघे। इन जे लाइ साइंसदाननि खोजना कई त हाणे छा कजे जो आवाज़ खे परे ताईं पहुचाइजे। पोइ इन्हनि इहा नांगी ठाही आहे मोबाइल। आहे? हाँ, आवाज़ हितों तव्हांजे वात मां निकितो, नंढड़ो सन्हड़ो माइक्रोफोन लॻो अथसि, एतिरो पोइ झटे वठंदो तव्हांजे आवाज़। पोइ इन आवाज़ तव्हांजे आवाज़ खे, तव्हांजे लफ़्ज़नि खे इहो लहरुनि जे ज़रिए ईअं उॾारींदो। इहो नंढड़ो औज़ार तव्हांजे आवाज़ खे ओ जेको टावर लॻल आहे न, उन टावर ताईं पहुचाईंदो। इन में ॾिसो न, अदा सिग्नल न आहे हिन ते कमरे में, अदा सिग्नल कोन्हनि, तंहिंजे करे बेटे में फोन कमु कोन थी करे, सिग्नल कोन। सिग्नल हुजनि त कमु करे। ॻाल्हि सम्झो था न? पोइ जे सिग्नल हुजनि त इहो तव्हांजो मोबाइल जो सेट इन आवाज़ खे इन टावर ताईं पहुचाईंदो। टावर में वॾा हिकिड़ा ईअं लॻा पिया अथव तूतारा, इहे तव्हां वारी मोबाइल जो आवाज़ इहे झटींदा। पोइ इहे वरी इन अंदरि हेठि मिशन लॻल आहे, उहा मिशन वरी इन आवाज़ खे
हिननि जो जेको हेड क्वार्टर आहे ओसी ताईं पहुचाईंदा उन हेड क्वार्टर खां वरी उहो आवाज़ वापसि मोटंदो पोइ जहिड़े बि शहर में पूरे पाकिस्तान में हज़ारे शहर आहिनि तव्हां जहिड़े शहर जो कोड लॻायो जेको नंबर लॻायो बसि उहो ई नंबर उन फोन ते वञी ठक ठक थी आहे न हा केतिरी त भणसा इनखे सुञाण हे मिशनरी नंढी तव्हांजो आवाज़ ॿिए पासे असुल नथी पहुचाए जंहिंखे ॻाल्हायो था उन ताईं पहुचाए पोइ उनखे तव्हां फोन ते चओ था प्यारा ख़ुशि आहीं हाणे जी बेटे मां पियो ॻाल्हाए त मातरी वारो पियो ॿुधे जेको रड़ियूं करे हा जेको रड़ियूं करे हा बेटे मां रड़ियूं करे हा तब खैरपुर ताईं आवाज़ कोन पहुचे था पर इन जो आवाज़ हाणे सही मुंहिंजा कराची ताईं बि पहुची थो वञे इस्लामाबाद ताईं बि पहुची थो वञे ही त हिकिड़ी मशीनरी आहे जेका साइंसदाननि ठाही आहे हा ॻाल्हि सम्झो पर हिकिड़ो रब्बे दुल जलाल जो रब्बे काइनात जो बि ठाहियल हिकिड़ो अहिड़ो निज़ाम आहे रब जो ठाहियल निज़ाम आहे जेको गुंबद खदरा में हा साईं सिग्नल अहिड़ा त गुंबद खदरा जा सिग्नल अहिड़ा त डायरेक्ट आहिनि जो मशरिक में हुजी मगरिब में हुजी शिमाल में हुजी जुनूब में हुजी दुनिया के कहिड़े भी कोने में हुजी सलात पढ़ी तुझे चप्पन जा आवाज गुंबद खदरा जे टावर ते पहुची वेंदा ॻाल्हि सम्झो हाँ पर हिकिड़ो चए थो आवाज़ नथो वञे असां नथा वञूं चए थो नबी खे ख़बर नथी पवे नबी आवाज़ नथो ॿुधे या रसूल अल्लाह न चओ चए थो या रसूल अल्लाह न चओ या रसूल अल्लाह चवणु शिरक आहे या उनखे चइबो आहे या हर्फ निदा आहे जेको ॿुधे उनखे चइबो या न चओ या रसूल अल्लाह न चओ ॿुधो अथव अहिड़ा माण्हू बि आहे अब ॻाल्हि ॿुधो न उहे बि सिका अथव उहे सही था चवनि छाजे करे जेकॾहिं तव्हांजी मोबाइल जी बैटरी में दम खम हूंदो त आवाज़ वेंदो बैटरी में पावर हूंदो त पोइ तव्हांजो आवाज़ वेंदो पर जे बैटरी में पावर ई न हुजे त हिते पियो मगज़ मारी कर तुंहिंजो आवाज़ हिते बेटे खां नेहर ताईं बि कोन वञे खेल करी हाँ खाते उठी खड़ो थियो मोबाइल सागिया ही आ बैटरी थने पर इने में पावर नजर भी कोन थो अचे पावर अथ सब बैटरी कम कंदी ॻाल्हायो त तव्हांजो लंडन अमेरिका ते आवाज़ ईंदो पर जेकॾहिं बैटरी में पावर न आहे त पोइ तव्हां पिया रड़ियूं कयो ॻाल्हि सम्झो हाँ पोइ ए सुन्नी तुंहिंजे ईमान वारी बैटरी चार्ज थियल मोहब्बत भरियल हाणे अचो जज़्बात खे छॾियो मां तोखे तव्हांखे हिकिड़ी सोणे नबी जे हदीस जो राज़ थो ॿुधायां तव्हांजो मथां साइंस जी मिसाल ॾिनई बैटरी जो मिसाल ॾिनई पर अचो महबूब जी हदीस ते वरी गौर कयो जेका मूं अॻिणो पढ़ी जेका अॻिणो पढ़ियूं हाणे वरी पढ़ूं हिन मिसाल जे ॿुधण खां पोइ वरी हदीस पढ़ूं साईं फरमाइनि था अस्मा सलात अहलु महबती दुरूद ॿुधां थो उन्हे जो जेको महबत वारो ये गोलजी त हर कंहिंजो थो ॿुधां साईं फरमाए त महबत वारे जो ॿुधां थो जंहिंजी बैटरी मोहब्बत में चार्ज थियल आहे
बैटरी चार्ज थियल हुजे न ईमान वारी बैटरी पो जे हिते सलात पढ़ी तो गुंबद खदरा में मुझे सोनो गाल समझ में आई हाँ पर जंहिंजी बैटरी चार्ज ना है त पो ना 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 नाराज न थियो उनके भी नाराज न कयो उनके सलाह ॾियो बैटरी चार्ज न थई त पो चार्जर वठ कनेक्ट थी वञे पो जितो पावर अचे थो उन पावर सप्लाई सां तूं कनेक्ट थी वञ त बैटरी तुंहिंजी भी चार्ज थी वेंदी पो इहो पावर अल्लाह जे वलियन वटा खुदा जे सालिहन वटा अल्लाह वारन वटि वञो या साली बैटरी खणी खुदा जे वलियन जे दरबार में वञो दीदे उहे निगाहे करम कंदा तुंहिंजी बैटरी चार्ज थी वेंदी हाँ गाल समझ में आई गाल समझ में आई हाँ पो मां वरी मोटी पंहिंजी पहिरीं ॻाल्हि ॿुधो साईं फरमायो त हे महीनो शाबान मू मोहम्मद करीम जो महीनो साईं फरमायो त हे दुरूद जो महीनो आहे छा जो महीनो आहे छो त हिन में इहा आयत लथी हुई इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी इहा आयत हिन महीने में लथी इन जे करे उलमा आशिकाने रसूल हिन महीने के दुरूद जो महीनो शहर सलवात दुरूद जो महीनो पो बेटे वारो तव्हां बि अचो त हिकिड़ो दिल में इरादो कयूं अॼु खां वठी इंशाअल्लाह 200 भेरा तस्बीह रोज़ दुरूद जूं पढ़ंदा हथ मथे खणो माने सां मां तव्हांखे पक थो ॾियारियां यकीन थो ॾियारियां तव्हां बिना नागे जे टोटी न थिजो मूं वांगुरु टोटी न थिजो सुस्ती न कजो रोज़ानो पाबंदी सां दुरूद शरीफ 200 भेरा पढ़ो इंशाअल्लाह कॾहिं बि तव्हां ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदा जंहिं रस्ते सां वेंदव अल्लाह ताला तव्हांजे लाइ आसानी जो राह खोले रब तव्हांजी मुश्किलातूं आसान कंदो दुरूद पढ़ण वारो मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा त दुरूद पढ़ण वारो माण्हू जे न हीअं अचे 1000 माण्हू बीठा हुजनि उन में दुरूद पढ़ण वारे खे मां परे खां सुञाणी वठां छो त हुनजो चेहरो ई पधरो हूंदो उनजे मुंहं में रौनक हूंदी आहे जेके दुरूद नथा पढ़नि न समझी छॾियो त उनजे मुंहं में नीमक न हूंदो रौनक न हूंदो उनजे चेहरनि में चमक दमक न हूंदी मुस्तफा वालों के अंदाज निराले नूर आँखों में तो चेहरों पे उजाले होंगे मुस्तफा वालों के अंदाज मुस्तफा वालों के अंदाज हश्र में उनकी शफाअत के हवाले होंगे हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे नूर दुरूद शरीफ पढ़ो रब तव्हांजे लाइ आसानी रब तव्हांजी मुश्किलात हल कंदो ऐं ही महीनो अथव क़ुरान जी तिलावत जो महीनो ऐं ही महीनो अथव नफ़ली रोज़नि जो महीनो अमा आयशा सिद्दीक़ा सां फरमाए थी त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम रमज़ान खां सवा ॿिए कंहिं बि सॼे मुकम्मल महीने जा नफ़ली रोज़ा कॾहिं बि कोन रखिया
रमज़ान जो महीनो सॼो फर्ज़ी रोज़ा रखंदा, नफ़ली रोज़ा सॼो महीनो लगातार कंहिं बि महीने जा न रखियो, पर कंहिं बि महीने जा नफ़ली रोज़ा वधीक कोन रखियो जेतिरा शाबान जा नफ़ली रोज़ा रखियो। ॻाल्हि सम्झो? साईं फरमाइनि था त हिन शाबान जे महीने में हिकिड़ी राति अचेव थी जेका लैलतुल बरात, यानी छोटकारे वारी रात। कहिड़ी रात? छोटकारे वारी रात। ऐं तव्हां छा चवंदा आहियो? ठही क्या है? हाँ ॼाचुनि वारी। वरी साईं ये खणंदा ये पंहिंजो फटाका तड़का का वेचारी गभ वारी माई हुजे त उन मिस्किन जो सलाह शब्द हिनखे 50 सूर याद हिते। ॻाल्हि सम्झो त ॻाल्हि कहिड़ी पई थी? हा फटाकनि वारी। हीअ ईद लैलतुल बरात ऐं हिन ईद खे सरबो आहे लैलतुल क़िस्मत, वंड ऐं विरासत वारी रात। हिन महीने में अल्लाह जूं रहमतूं वंडबियूं, ख़ुदा जूं रहमतूं तक़सीम थींदियूं ऐं हिन महीने में पाननि जा रिज़्क़ ऐं रोज़ीना तक़सीम थींदा आहिनि। बहकी शरीफ़ में हदीस आहे, मदीने वारे साईं फरमायो तुक़्तउल आजाल मिन शाबान इला शाबान। हिकिड़े शाबान खां वठी ॿिए शाबान ताईं माण्हुनि जे मौत ऐं ज़िंदगी जा फ़ैसिला लिखिया वेंदा आहिनि। छा? हत्ता इन रजुल लयनकिह व यूलिदु लहू वक़द खरज इस्मुहु फिल मौत। हिकिड़ो माण्हू शादी थो करे पियो, ॿार था ॼमनि पिया, हालांकि 15 शबान वारी रात उन जो नालो मुअलनि जी कतार में लिखी वेंदी। हिन रात 15 शबान में सुभाणे रात, अॼु 14 आहे, सुभाणे 15 रात ऐं सुभाणे 15 जी रात पूरे साल जे लिख पढ़ जी रात, मुक़द्दर जे फैसलनि जी रात। हाँ के हिन महीने में लिख पढ़ थींदी इन रात में, के अमीर थींदा, के गरीब थींदा, के दुनियादार थींदा, के मुफ़लिस ऐं कलाश थींदा, कंहिंखे पुटु ॼमंदो, कंहिंखे न्याणी ॼमंदी, को हज ते वेंदो, कंहिंखे मदीने जो दीदार नसीब थींदो। इन रात में लिख पढ़ थींदी है। हाँ पोइ इन रात में छा कबो? दुआ घुरबी, मुनाजात कबी, इस्तग़फ़ार पढ़बी, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठबी, नफ़िल पढ़बा, दुआऊं घुरबियूं, सलात तस्बीह जी नमाज़ पढ़बी, ख़ुदा जे दर ते ॿाॾाइबो, मुंहिंजा मौला तूं राज़ी थी, मुंहिंजा गुनाह माफ़ कर, मुंहिंजी तक़दीर का चङी लिखी ॻाल्हि। हेॾे तुंहिंजे मुक़द्दर जो फ़ैसिलो पियो लिखिजे ऐं तूं वरी ॼाटियूं हथनि में खयूं फटाका छॾायूं। इहा फज़ीलत आहे। हाँ फटाका छॾणु, ॼाटियूं ॿारणु, आतिशबाज़ी करणु हिंदुनि जो तरीक़ो, कंहिंजो? काफ़रनि जो तरीक़ो। ऐं इन रात में जाॻणु, इबादत करणु, नफ़िल पढ़णु, इहो मुंहिंजे मदीने वारे साईं जो तरीक़ो। पोइ ॾियो ख़बर तव्हांखे हिंदुनि वारो तरीक़ो वणे थो या मदीने वारे साईं वारो? सची था चओ? किथे वेठा आहियो? किथे किथे वेठा आहियो? मस्जिद में? हाँ पोइ हाणे इहो दिलि में अहद कर त इंशाअल्लाह ॼाटियूं या फटाका बम जो गोला कोन छॾिबा। हाँ साईं तोखे त अलाह वारनि जा हथ लॻल आहिनि, तुंहिंजी त बैटरी चार्ज थियल आहे।
पर गाल समझो था पक्को दिल में वायदो कयो तो ये शैतानी कम न कम तव्हां भी न कंदो ऐं वरी छोरन के वरी खर्ची न ॾींदो आखिर जी मैं तो वादा कराया मैं तो फटाके कौन छोड़े था छोरा जाने मुझे कम जाने छोरे नहीं मने दे क्या करा छोरे मने वरी छोरे दी मां मने गाल समझा बाबा वो तहां जा बच्चा है ना वो तहां जो घर है कु अनफुसकुम व अहलीकुम नारा पाण भी बचो पंहिंजे बच्चन के भी घर वारन के भी जहन्नम जी बाहि हाँ ॾिसो खुदा न खास्ता अल्लाह पनाह में रखे रब को 100 बेरा पनाह घुरो ओचितो घर के बाहि लगी पवे बचड़ा अंदर हुजन तू चवंदे अदामा त बाहर बीठो आहे छोरा जान छोरन जो कम जाने वञी सड़न था भली सड़ो चवंदो ॿुधायो छा चवंदो अदा रिली पुसाए वेड़ वारो कर वञा बच्चा बच्चा है सही यहाँ वजी बाहि बच्चा है ये न हाँ होॾे जहन्नम जी बाहि थी भड़के होॾे जहन्नम जा अज़ाब था सुजन बच्चो नमाज नथो पढ़े ज़ाल नमाज नथी पढ़े तू चई तो बच्चा नहीं छा क्यों नथा मञन ॻाल्हि भली सड़न वञ न पाण भी नेक थी पंहिंजे बच्चन खे भी नेक पाण भी नमाज पढ़ पंहिंजे बच्चन खे भी नमाज पढ़ हाँ ऐं जुआ जा वरी ॿिया शौक़ीन हा हिकिड़ा वरी कुकड़ कच्छ में फुकारा लॻा हल वॾो आशा पासो वराईंदी न पासो वराए ओ कुकड़ ॾिसंदो त खाधी वियो हली जावा पुट ॻाल्हि सम्झो हाँ बाबा ये जावा ही पीला छॾियो अल्लाह जो खौफ रखो जानवरन के पाण में वेढ़ाइण वारे ते अल्लाह जी लानत व्याज न वठो जुआ न खेॾो व्याज वठण वारो व्याज खाइण वारो व्याज खाराइण वारो व्याज लिखण वारो व्याज जो शाहिद थियण वारो इन्हनि सभिनी ते अल्लाह जी लानत वठो जेको व्याज थो वठे सो अल्लाह सां जंग थो करे रब सां जेको जंग कंदो सो खटींदो हाँ वो व्याजी खुदा खां डिज पैसो कम न ईंदी दौलत कम न ईंदी इहो तुंहिंजो जेको बैंक बैलेंस ठाहियो त इहो कम न ईंदी खुदा खां डिज खुदा जे मखलूक ते बाझ कर रहम ऐं तरस कर शफ़क़त ऐं मरवत सां पेश अच त अल्लाह बि तुंहिंजे मथां रहम करे इरहमू मन फिल अर्दि यरहमुकुम मन फिस समाए तव्हां ज़मीन वारनि ते रहम कयो त आसमान वारो तव्हां ते रहम कयो सदाई माल न हूंदई सदाई कुर्सियूं न हूंदई सदाई अमीरी ऐं वॾे रायप न हूंदई असांजो पोयों वज़ीर आला ॾिठो हुअसि न कॾहिं वज़ीर आला कॾहिं वरी जूता पिया हणनि साईं रेडियन में अखबारुनि में हर कंहिं ॾिठो रब ॾेखारियो बादशाही मूं रब जी आहे हुकूमत मूं रब जी आहे जंहिं ऐवान में वो मुक़द्दस माण्हू पे सॼो वियो जंहिंखे सॼे पाकिस्तान सिंध वारनि वोट ॾेई वज़ीर आला बणायो पर मुंहिंजा पिणी प्यारा रब ॾेखारियो त हुकूमत मुंहिंजी आहे उन साॻी इज़त वारे ऐवान में जे पादर खारायां त मां रब मर्ज़ी पादर बि नौकर खां वो मुंहिंजा पिणी प्यारा 15 शबान जी रात आहे ऐं हिकिड़ो नईम नालो वॾो अमीर हुजे सेठ ताजिर हुजे पैसे की वॾी मस्ती आहे पैसे की सम्झो था ग़रीब आहे वीचारो निमाणो लॻो वेठो आहे पर जे पैसो घणो थो थिए 15 शबान जी रात आहे दर्द सदाई त मां मिस्कीन आहियां 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां खुदा वास्ते मानी
ये दुनिया के नशे में नौकर के चढ़े ने के पादर तहणी बटे अजो की रात हेड़ी भली रात में पिनण खाना था मुड़न सुख मिटाई जड़िया कर नौकर वियो हुन के वनी पादर हणी बस हुन के पादर हणण ऐ गरीब मथे निहारियो त अखिन में गोढ़ा थी रोई चवे सोई मुझा मौला ओ मुझा रब करीम ए मुझा मालिक मेहरबान हाओ जज मुखे पंजे खजाने में कुशादी रोजी दिया तो भलारी रात छो वनी दर दर जो ठोकरूं खावा ओ मुझा मौला हिन जालिम मुखे भलारी रात में पादर हणाया ओ मुझा रब करीम मूसा फैसलो कर अदुल कर गरीब जी आह खाट ओ जमींदार ओ वडेरा ओ ऑफिसर ओ सिपाही ओ सूबेदार खुदा दे दमर वाली लपाट खाटी खुदा दी जात बेपरवाह बेनियाज हां गरीब बेचारो खुनमा घोड़ा गाड़ी दो हलो वियो पर रब जी जात खे दमर अची वियो कावड़ अची वई अचे नुकसान पिया हेडो लखन जो नुकसान हेडो खबर आई तो लखन जो नुकसान हेडो खबर आई लखन जो नुकसान ये तबाह थींदो वने महीनो ब गुजरियो ज़ाल के चीतो के तलाक ॾिनम निकुर मुझे घर में ज़ाल चो तो मुंह मिस्किन तुझो रो केड़ो कयो मुखे छो तो तलाक के बस दिसां तो मुझी फिटी आ तू निकुर मुझे घर ज़ाल के तलाक ॾिने हुन गरीब इज्जत गुजारे वनी को बियो लिखियो लेख कयो वक्त गुजरंदो रहियो रब ॾियण ते अचे त रब जे अॻियां देर नाहे पर जे फुरण ते अचे त रब जे अॻियां देर नाहे साल पूरो न थियो आ उहो नईम सेठ माल विया मिल्कियतूं वियूं अॼु तबाह थी वियो अॼु उहा शइ घर में न बची जो बच्चन खे खाराए सघे अॼु किस्तो हथ में खणी पिनण शुरू करे ॾिनई साईं तूं सुभान तोखे चारो नाहे चवण किथे वसंदड़ शहर वैरान करी किथे वसाई वाहण कन के पाली पालिकन में कन खां पीहाई पाण तेलाऊं ताण साट कन लिंग लतीफ जा किस्तो हथ में पिने छुपियो पिनंदे हुआ 15 शाबान जी रात आई हिकड़े दर ते वञी सदा हई त मां मिस्कीन आहियां 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां मूंखे मानी जो बुखार आयो बस करे वेचोड़ा 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां मानी जो बुखार आयो अल्लाह अल्लाह मुझा दोस्तो ये सदा चेके दर ते हयई घर धणी ज़ाल के चो वने गरीब दर ते बीठो आ उनके मानी ॾेई भलारी रात पिनणो आयो आ खैरात ॾेई माई खैरात खणी वई जेमल खैरात खणी दर ते वई त माई जी दाह निकरी वई छा ॾिसे त संदस अॻियो मुड़स नईम सेठा किस्तो हथ में आ फाटल कपड़ा गोदड़ी गिची में पया दर दर जी भीख पिनी रहियो आ माई खैरात दी मोटी पर रोंदी रिहूं कंदी आई ओ मुझा मौला तुंहिंजी ज़ात बेनियाज़ बेपरवाह सरकार घर वारे पुछो छो थी रोई मुड़ सब पुछो छो थी रोई के रोआ थी अज मूं रब जी कहारी सरकार जो जलवो ॾिठो आ तोखा अॻ में मुंहिंजो निकाह नईम सेठ सां हुयो अॼु उन नईम करोड़पति खे अॼु पिन ते ॾिठो अथमि तॾहिं डिॼां थी रोआं थी त रब जी सरकार बेनियाज़ आ तो उन्हें मुड़स चयोसि इने का अञा अजीब ॻाल्हि ॿुधायां त मां उहो साॻो पिनू आहियां जो अॼो की रात मूंखे पादर हणी दरियां तड़ायो
दादुली हुयस दोस्त जी खणी हल्की हार कयास तिहां पोइ थियास वञी कयारी कांध जी। ओ मुंहिंजा पहिरीं प्यारा डिज खुदा जी ज़ात खुदा जी धरती ते खुदा जे धरती ते संभाले संभाले पे रखना गरीबन के ईज़ाए न हक हिसाब परावा न खा हारियुन नारियुन सां ना इंसाफ़ी न कर उन्हनि के बिठ बेगर नाजायज़ उन्हनि खां न वठ हारियुनि जा बच्चा पंहिंजा बच्चा करे सम्झ उन्हनि जा नंग न्याणियूं पंहिंजूं न्याणियूं करे सम्झ उन्हनि सां शफ़क़त ऐं बाझ सां पेश आ त रब जी बाझ ऐं शफ़क़त तुंहिंजे मथां वसी वेंदी। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मुझे सोने नबी जो खलीफो सानी सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु वो उमर जो साईं फरमाइन था उमर जन्नत जो चरागा साईं फरमाइन था इन अबा बकरिन व उमर सय्यदा कुहूल अहलिल जन्नत मुझो अबू बकर ऐं उमर जन्नत जे अधड़ोटन जा सरदार बणजी उठंदा जन्नत जा सरदार हसन ऐं हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार हूंदा अबू बकरो उमर नबीयन ऐं रसूलन खां सवाइ बाक़ी जेकी बि जन्नत में अधड़ोट हूंदा उन्हनि जा सरदार सैयदना अबू बकर ऐं सुहिणो उमर वो सैयदना उमर सुहिणो रज़ी अल्लाह ताला अन्हु कुरान की तिलावत प्या कन कुरान पढ़ंदे जेॾी महिल इहा आयत आई फ़ैज़ा नुक़िर फ़िन्नाकूर जेॾी महिल सूर फूकी वेंदी जेॾी महिल इसराफील सूर फूकींदो बस ये लफ़्ज़ ॿुधण सां हज़रत उमर दाह करे वञी किरिया बेहोश थी विया खुदा के खौफ में रोंदा रहा मानन पुछो ए अमीरुल मोमिनीन तवा हेतरो रो पिया छाजे करे फरमायो रब जी बेनियाज़ी जे अॻियां उमर रोआ चो मुझा पहिरीं प्यारा रब के राज़ी करण मालिक करीम के परचाइण चाहिए यो मौक़ो जिंदगी में एक बेरो वरी रब मिलावे सो बिया नसीब खबर ना है सुभाणे ताईं जिंदगी हुजे अलाए न हुजे पर जे रब सही मौक़ो ॾिए त इन मौक़े जो फ़ाइदो वठबो हाँ या रात मल्हाए ॾेखार बि कीअं मल्हाईंदा ॼाटियुनि सां न फटाकनि सां न पर इहा राति मल्हाए बि इबादत ऐं बंदगी दुआ ऐं नफ़लनि हाँ इन राति में हिकिड़ी निमाज़ पढ़बी आहे जंहिंखे सरबो आहे सलातुल ख़ैर छा सरबो आहे
सलातुल खैर जा 50 नफिल है न 100 रकात साईं फरमाइनि था जेको न या सलातुल खैर जी नमाज पढ़े 15 शबान जी रात में रब्बुल आलमीन जे गुज़रियल सारी जिंदगी जा गुनाह बख्शे हाँ 100 रकातूं 50 नफिल पढ़े रब करीम उन जा सारी जिंदगी जा गुनाह बख्शे गाल समझो या नमाज बरकातु नमाज नफिल नियत कभी नियत के आदो नमाज बरकातु नफिल सलातुल खैर पो जेके नंढियूं सूरतूं जेके ॾाए अचनि बेशक उहे पढ़ो भला जे रब तौफ़ीक़ ॾिनी अथव जवान मर्द आहियो त पोइ हर रकात में अलहम्द खां पोइ 11 भेरा कुल वला सम्झो इहे 50 नफिल थींदा ऐं रकातूं थींदियूं 100 इहा आहे सलातुल खैर इहा जेकॾहिं पढ़ो न त रब्बुल आलमीन जल शानहू तव्हांजे गुज़रियल सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे ऐं इन ॾींहं जो नफ़िली रोज़ो रखो 15 शाबान जे ॾींहं जो नफ़िली रोज़ो रब तौफ़ीक़ ॾे थी इहो रखो ऐं इन रात जे अंदरि 3 भेरा जेकॾहिं सूरह यासीन जी तिलावत कयो अल्लाह ताला मुसीबतूं तारींदो रिज़्क़ में बरकत पवंदो उमिरि में बरकत पवंदी इन रात में सुरमो 3 सरायूं साॼी अख में 2 सरायूं खाॿी अख में सुरमो पायो त रब्बुल आलमीन जे फज़ल सां पूरो साल तव्हां जूं अखियूं ॾुखंदियूं इन रात में सलातुल तस्बीह जी नमाज़ पढ़ो दुआ घुरो पंहिंजे बचड़नि खे बि जाॻायो उथारियो उन्हनि खे बि इबादत जी रग़बत ॾियारियो पर तव्हांखे हिकिड़ी दावत रखण इहा राति कई रातियूं पंहिंजे घर में बचनि सां बि गुज़ारियूं अथई पर हिकिड़ी राति फ़क़ीरनि सां गॾु गुज़ारी सम्झो था इहा राति दरगाह दिलबर आबाद शरीफ मोड़ो सम्झो था सॼे पाकिस्तान मां ख़ुदा जा सालिह बाना गॾु थींदा ज़िक्र वारा बाना गॾु थींदा गॾिजी निमाज़ सलात तस्बीह थींदी आधी रात खां पोइ इज्तिमाई दुआ थींदी बेगा वक़्तु हुजे भलारी राति हुजे ऐं हज़ारे ख़ुदा जा सालिह बाना उथी रब खे पुकार कनि त सम्झी थो त इहा दुआ क़बूल पवे या न पवे सम्झो था त इन जे लाइ तव्हांखे मां दावत रखां थो इन मजलिस में सुभाणे दुआ में ज़रूरु शरीक थियो मग़रिब खां वठी मजलिस शुरू हूंदी पूरी राति ऐं राति जो नवाफ़िल बि थींदा सलात तस्बीह जमात सां पढ़ी वेंदी तंहिंखां पोइ दुआ थींदी ऐं सहरी जो इंतज़ाम बि हूंदो जेको रोज़ो रखणु चाहींदो हुन जे लाइ सहरी जो इंतज़ाम हूंदो रब्बुल आलमीन जल शानहू शल सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं अॼु हिकिड़ी सुन्नत ते अमल कंदासीं छा इरादो आहे चंद ॾिसो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह चंद गिरहण आहे चंड गिरहण आहे चंड गिरहण हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाते चंड खे गिरहण लॻे त पोइ तव्हां सलातुल कुसूफ जी नमाज़ अदा कयो और बरकत नमाज नफिल पढ़बी आहे चंड गिरहण जी नमाज़ जेका ख़ासि हिकिड़ी हूंदी आहे सिज गिरहण जी नमाज़ बि हूंदी आहे चंड गिरहण जी नमाज़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो आहे त जॾहिं चंड खे गिरहण लॻे त पोइ तव्हां उहा नमाज़ पढ़ो रब्बुल आलमीन जल शानहू खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी ॾियो सो अॼु महफ़िल बि लॻी पई आहे ऐं ख़ुदा जा बानड़ा तव्हां सभु गॾु बि वेठा आहियो ऐं हिकिड़ी इहा शइ नज़र बि अचे पई त पढ़ंदासीं गॾिजी ठीकु आहे
दुआ घुरूं था आखिरी दुआ सलातुल कुसूफ जी नमाज के बाद में पढ़ंदासीं। एक अर्ज आहे त असांजे ॻोठ जनाज़ी नमाज में 2 तकबीरूं हणी पोइ सलाम वराए थो, वो सही आहे। ॿियो अर्ज त जुमे जी नमाज में जुमो छा थो लिखे कटड़न पड़े थो।